ॻाल्हि ॿुधल आहे त हिकिड़ा पोरियत भाइर हुआ जिन मां हिकिड़े भाउ पंहिंजे पुट लाइ पंहिंजे ॿिए भाउ खां न्याणी जो संग घुरियो। संदसि भाउ पंहिंजी न्याणी जो संग त ख़ुशी सां पंहिंजे भाइटे खे ॾिनो, पर हुन फ़क़ति हिकिड़ी शर्त रखी, जेकॾहिं तव्हीं घोटाणा काज में उषा जलाचांडियो खे घुराईंदो त ठीकु, न त पोइ संग खां न सम्झो। वाज़े कंदा हलूं त सिंध में सदियुनि खां भोग चर्चा समाजी कड़ान ऐं महरूमी खे ख़तमु करण जो वसीलो रहिया आहिनि ऐं ज़िक्र हेठि आयल ॿ भाइर सिंध जे उन्हनि ख़ानदाननि मां ई हुआ जंहिंमें कुड़ुम जा नंढा वॾा हिक ॿिए सां भोग चर्चो बिना हिजाब कंदा आहिनि। सो थियो ईअं जो हाणे सॼे ॻोठ में चर्चो थी वियो त अबा न को जलाल चांडियो अचे ऐं न को फिलाणे जो पुटु घोट थिए। सबबु इहो हो जो घोट तोड़े कुंवार जा वालदेन पोरियत ग़रीब हुआ। जॾहिं जलाल चांडीअ लाइ इहो जग मशहूरु हो त हू वॾनि वॾनि माण्हुनि जे काजनि में वेंदो आहे ऐं ॿियो त ख़ासि महीननि जा महीना अॻु तारीख़ूं वठिबियूं आहिनि। तंहिं करे घोट जो पीउ जेको आणनि ऐं चाढ़ियुनि वारी हाल में हो सो किथां जलाल चांडीअ खे घुराए। बहरहाल ॻाल्हि जॾहिं ड्रेग करे वई तॾहिं चवनि था उम्मीदवार पोरियत घोट जो हिकु पोरियत दोस्त जेको कुझु रुलियल पिनियल हो, तंहिं पंहिंजे यार खे सलाह ॾिनी त हल पाण पंहिंजे दर्द जो समूरो दास्तान उषा जलाल चांडीअ खे था साम्हूं हली ॿुधायूं, छाकाणि त उस्ताद ग़रीबनि जो यार ऐं महल जो मुड़ुसु माण्हू मशहूरु आहे ऐं पक ॼाण त हू पंहिंजो भरझलो ज़रूरु थींदो। ऐं पोइ चवनि था त थियो हीअं जो ॿई दोस्त किथां मिड़ी ओधर सोधर वठी वञी उषा जलाल चांडीअ वटि पहुता ऐं समूरो किसो तफ़सील सां उषा जलाल चांडीअ खे करे ॿुधायऊं, जंहिं ते चवनि था त उषा जलाल चांडीअ उम्मीदवार घोट ॾांहुं खिली ॾिसी चयो त अदा जेकॾहिं असांजे हलण सां तोखे कुंवार मिले थी त असीं ज़रूरु हलंदासीं, पर हिकिड़ी ॻाल्हि सदाईं यादि रखजांइ त पंहिंजे वनी खे कॾहिं बि ॾुखियो न कजांइ जो हाणे अॼु खां इहा मुंहिंजी धीउ आहे। ऐं पोइ चवनि था त उषा जलाल चांडीअ पंहिंजे ख़र्च भाड़े सां लाॻापियल ॻोठ में पहुतो ऐं राग ॿुधण लाइ राज अची मिड़ई गॾु थिया। आख़िर में चवनि था त उषा जलाल चांडीअ कि जेको बि राग में वंड मिलियो तंहिं मां हिकु टको बि पाण न खयईं ऐं सभ जा सभु ॾोकड़ भरी ॿधी काज धणियुनि जे हवाले कंदे चयईं त अबा ही पैसा मुंहिंजी धीउ कुंवार खे हथ में ॾिजो, ही संदसि मुबारकी आहे। ऐं पोइ उषा समूरो राज खां मोकिलाए रवानो थियो। हाणे ॿुधायो त इहे वड़ सिंध कीअं थी विसारे सघे। हाणे दोस्तो इहो उषा जलाल चांडीअ पोइ हाणे जेका बि घोर गबोर जेका बि पैसा पिया उषा जलाल चांडीअ जो माना दिलि माना इहो गवारा न कयो आहे, ज़मीर इहो गवारा न कयो त बाबा इहे पैसा मां पाण खणी वञा। माना अहिड़ो जेको आहे सचो इंसानु हो उषा जलाल चांडीअ। पोइ जेके बि पैसा थिया पोइ उन घोट जेको आहे हुनखे ॾिनई त बाबा हीउ जेको आहे हुनखे ॾिजांइ, छोकिरी खे ॾिजांइ ऐं हीअ पैसा तूं रखी छॾ, इहे तुंहिंजे कमु ईंदा ऐं वरी बि तोखे को कमुकार हुजे, कॾहिं बि को कमुकार हुजे त हलियो अचिजांइ ऐं घबराइजे न, परेशान न थीजांइ। उस्ताद जलाल चांडीअ जेको आहे ग़रीबनि जो यार आहे, ग़रीबनि जो मददगार आहे, सम्झी थो। ऐं कॾहिं बि को मसइलो हुजे मूं वटि हलियो अचिजांइ उतां अॻिते। पोइ उषा जलाल चांडीअ हीअं माना ख़ुशि थी जेको आहे हुनखां मोकिलणी कई। ऐं इहे फ़नकार जेके आहिनि दोस्तो इहे सदियुनि में पैदा थींदा आहिनि। अहिड़ा फ़नकार माना हीअं हर जॻह ते तव्हांखे कोन मिलंदा। अॼु बि केतिरा फ़नकार आहिनि पर त उन्हनि में इहो लक्षण आहे ई कोन। इहे जेके सलाहियतूं, इहा ॾात हुई, इहा उषा जलाल चांडीअ खे मिलियल हुई ऐं मुर्शिद जी दुआ थियल हुई उषा जलाल चांडीअ खे। सखी मुड़ुसो मर्द मुजाहिदो उषा जलाल चांडीअ। उषा जलाल चांडीअ खे सलाम आहे। दोस्तों मुंहिंजे चैनल खे लाइक कयो, कमेंट कयो, शेयर कयो ऐं दोस्तनि खे ॿुधायो ऐं चैनल खे सब्सक्राइब ज़रूरु कयो। अल्लाह हाफ़िज़ दोस्तों।